सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम अहमद पारां कराची प्रेस क्लब जे मेंबर ऐं सीनियर फोटो जर्नलिस्ट एजाज़ अहमद जे लाॾाणे ते गहरे ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार कयो आहे। मरहूम एजाज़ अहमद सहाफ़त जे शोबे में अहम ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। एजाज़ अहमद खे ख़िदमतुनि जिन खे हमेशह यादि रखियो वेंदो। सीनियर वज़ीर शर्जील इनाम अहमद जो इहो चवणु आहे। एजाज़ अहमद जे लाॾाणे सां सहाफ़ती बिरादरी हिकु मेहनती ऐं तजुर्बेकार फोटो जर्नलिस्ट खां महरूम थी वई आहे। शर्जील इनाम अहमद चयो तो हिन ॾुखिये घड़ी में मरहूम एजाज़ अहमद जे वारसनि सां गॾु आहे। ख़ुदा पाक मरहूम खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए ऐं वारसनि खे बर्दाश्त करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ख़बर शेयर करे रहियूं सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम अहमद पारां कराची प्रेस क्लब जे मेंबर ऐं सीनियर फोटो जर्नलिस्ट एजाज़ अहमद जे लाॾाणे ते गहरे ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार कयो आहे। मरहूम एजाज़ अहमद सहाफ़त जे शोबे में अहम ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। सीनियर वज़ीर शर्जील इनाम अहमद जो चवणु आहे त एजाज़ अहमद खे ख़िदमतुनि जन हमेशह यादि रखियो वेंदो। सीनियर वज़ीर जो वधीक चवणु आहे त एजाज़ अहमद जे लाॾाणे सां सहाफ़ती बिरादरी हिकु मेहनती ऐं तजुर्बेकार फोटो जर्नलिस्ट खां महरूम थी वई। शर्जील इनाम अहमद चयो तो इन ॾुखी घड़ी में मरहूम एजाज़ अहमद जे वारसनि सां गॾु आहिनि। ख़ुदा पाक मरहूम खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए वारसनि खे ॾुख बर्दाश्त करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हुन दुआ कई त अल्लाह ताला मरहूम खे पंहिंजी जवाए रहमत में जाइ अता फ़रमाए ऐं पोइरनि खे सब्र जमील अता करे।